अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध में अमन अमान जे हवाले सां ख़ासि तौर ते कराची शहर में टारगेटेड ऑपरेशन हलंदड़ आहे, जंहिं लाइ चयो वञे थो त 2 मरहला मुकमल थी चुका आहिनि ऐं 3 मरहलो शुरू थियण वारो आहे। 2 ॾींहं अॻु डीजी रेंजर्स पारां बि पुलिस अमलदारनि जी बदिलियुनि जे हवाले सां तहफ़ुज़ात ज़ाहिर कया विया हुआ ऐं ऑपरेशन जो दाइरो कराची खां ॿियनि शहरनि ताईं वधाइण ते पिणु ॻाल्हि कई वई हुई। सॼी सिंध बदअमनी जी बाहि में विकोड़ियल आहे। जिते आम माण्हुनि जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ न आहिनि, उते वक़्फ़े सां पुलिस वारनि ते पिणु दहशतगर्द हमला थियनि था ऐं उन्हनि जूं जानियूं पिणु ज़ाया थियनि थियूं। त वरी बहिराड़ियुनि में धाड़ेलनि जो राज आहे, क़बीलाई तकरार बि मामूल बणियल आहिनि त उते जिरगा बि थियनि था। अॼोके प्रोग्राम में मजमूई तौर ते सिंध जी अमन अमान जी सूरत हाल ऐं कराची ऑपरेशन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जंहिंसां असां प्रोग्राम में महिमान आहिनि मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जी MP हीर सोहो साहिबा। वॾी महिरबानी अमान जी, मां प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि जमात इस्लामी सिंध जा ॻुणा अमीर मौलाना असदुल्ला भुट्टो साहब। वॾी महिरबानी अमान जी, मां प्रोग्राम में आया। हीर, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त कराची ऑपरेशन जेको ॾोहारनि जे ख़िलाफ़ चयो वियो त हिकिड़ो टारगेटेड ऑपरेशन हूंदो, ख़ासि करे दहशतगर्द जेके कार्रवाइयूं कनि था उन्हनि जे हवाले सां, उन्हनि खे जी गिरफ़्तारियुनि जे हवाले सां, पर हिन वक़्त ताईं जेको कराची में ऑपरेशन जा मरहला मुकमल थिया आहिनि उन में तव्हां केतिरे हद ताईं मुतमइन आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यकीनन अगर असां कंपेयर करियूं त कंहिं हद ताईं ऑपरेशन बहितर रहियो ऐं इहो कोन चवंदो टारगेट किलिंग में ख़्याल में रेशो शायदि जिते 20-25 हो उते शायदि 10-12 ते आयो आहे, पर जेका कार्रवाई हुई कंहिं हद ताईं असां चई सघूं था त हुन में बहितरी आई, पर हुन में अञा ज़रूरत आहे त मेरिट ते या जेके बि दहशतगर्द आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे, न कि कंहिं मख़सूस टोले या मख़सूस पार्टी या मख़सूस ग्रुप जे ख़िलाफ़। ऐं यकीनन सवाल निशान सभिनीनि जे लाइ त जेको टियों मरहलो हो जेको तमामु ज़रूरी सम्झो पियो वियो, उन ते न सिर्फ़ु DG साहब रेंजर्स जेको आहे उन तहफ़ुज़ात कयो, बल्कि पॉलिटिकल पार्टीज़ MQ वारनि त बाबा हिकदमि पुलिस खे ट्रांसफ़र पोस्टिंग करणु, हिकदमि तव्हां चेंजिंग जो मक़सदु छा आहे। त इहे यकीनन सवाल निशान आहिनि त छा आया तव्हां उन मरहले खे नाकाम करणु चाहियो था या तव्हांजो हाणे उहो इंट्रस्ट न रहियो आहे त जेको ऑपरेशन जो यकीनन मेन मरहलो आहे त जेके दहशतगर्द पकड़जणा हुआ या जिन ते वधीक सख़्तु कार्रवाई करणी हुई, उहो शायदि मरहलो जेको न्यूट्रल थी मेरिट ते कयो वञे, उन में यकीनन सभिनी जी तहफ़ुज़ात आहिनि। त आया सिंध हुकूमत छा थी चाहे, आया सिंध हुकूमत हिन खे डाइवर्ट करणु चाहे पई, आया सिंध हुकूमत इंट्रस्ट न पई वठे, या सिंध हुकूमत छा थी करणु तहफ़ुज़ात जे हवाले सां जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कयो पिया, तव्हां सम्झो पियूं त इहो ऑपरेशन अणधुरियो थी रहियो आहे कि मख़सूस टोले या मख़सूस ग्रुप ख़िलाफ़ न थी रहियो आहे, जिन तव्हांखे अॻु में बि शिकायतूं हुयूं? यकीनन ॾिसो, यकीनन जिथे बि मां पंहिंजे पर्सनल MQ जे हवाले सां ॻाल्हि कंदमि त MQ जा खोड़ सारा माण्हू जेके क्रिमिनल अगरि को बि न में हो त MQ कॾहिं बि हुनजे ख़िलाफ़ न चयो हूंदो बाबा जेकॾहिं आहे अल्ताफ़ भाई जी क्लियर पॉलिसी बाबा जेकॾहिं ॾोह में ॿधल आहे, MQ जेको कारकुन को ज़िम्मेदार आहे, असां हुनजे ख़िलाफ़ न चवंदासीं, न को मीडिया ते न को ॿियो, तव्हां बिल्कुलु हुन ख़िलाफ़ कार्रवाई करियो। पर जेकॾहिं तव्हां दूर थी सिर्फ़ु टारगेट कंदा त बाबा हीअ सेक्टर मेंबर आहे, हीअ ज़िम्मेदार आहे, हिन ख़िलाफ़ कार्रवाई करणी आहे। इवन लास्ट वीक बि जेको आहे एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग थी जंहिंमें असांजे ज़िम्मेदार खे मारियो, त इहे शयूं सवाल निशान हुजनि थियूं त तव्हां टारगेट छा सिर्फ़ु मख़सूस एरिया खे करणु चाहियो था। यकीनन कराची तव्हांजो हिकु मिनी पाकिस्तान आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ तव्हांजो टारगेट किलिंग आहे, तव्हांजो बत्ताखोरी आहे, तव्हांजी जेको आहे न लैंड माफ़िया आहे, त बहुत खोड़ सारा जेके फैक्टर आहिनि जेके मिली कराची शहर जे अमन खे तबाह करे रहिया आहिनि। त ओवरऑल तव्हां छा उन्हनि सभिनीनि फैक्टर जे ख़िलाफ़ कार्रवाई करे रहियो या सिर्फ़ु पॉलिटिकल पार्टी ख़िलाफ़? त इहो सवाल निशान ज़रूरु आहे। तालिबान फैक्टर हिकु वॾो फैक्टर आहे, छा उनजे ख़िलाफ़ तव्हां कार्रवाई करियो पिया या न पिया करियो? ऐं जेको जंहिं कार्रवाई कई पई जसिम साहब त हुनखे जहिड़ी तरह सां शहीद कयो वियो, त इहे सवाल निशान आहिनि। मख़सूस फैक्टर जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जे हवाले सां अञा ताईं तव्हांखे तहफ़ुज़ात आहिनि? बिल्कुलु, छो त मां इहो ॿुधायो त जेको कल्ह हफ़्तो अॻु में असांजे ॿिनि साथियुनि खे जो एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग में मारियो वियो आहे ऐं बाक़ाइदा हुनजी वीडियोज़ वग़ैरह आहिनि, उहो यकीनन मीडिया ते पवंदो आहे, असेंबली फ्लोर बि असां वटि उन ते खणंदासीं। असांजो कारकुन वञनि था, अगरि उहो कनि था इन्वेस्टिगेशन कनि था, उहो मुतमइन थियनि था, उनखे छॾीनि था असांखे न, पर जेकॾहिं को किथे केस न आहे, कोई इन्वॉल्वमेंट न आहे, पोइ बि तव्हां हुनखे एक्स्ट्रा जुडिशियल करे मारियो था, त यकीनन हिकु सियासी पार्टी जे सां तहफ़ुज़ात आहिनि ऐं असां हुनखे उथारियूं था। भुट्टो साहब, तव्हां हिन ते छा चवंदव त कंहिं वाक़ई कराची ऑपरेशन जेको जंहिंजा 2 मरहला चयो वञे थो त मुकमल थी चुका आहिनि, 3 मरहले जूं तयारियूं आहिनि, उन मां तव्हां केतिरे हद ताईं मुतमइन आहियो? छा ऑपरेशन अणधुरियो न रहियो? इन जा 2 मरहला कीअं रहिया ऐं वाक़ई के मख़सूस फैक्टर जे ख़िलाफ़ ई कार्रवाई थी जीअं हीअ चयो त? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजे ख़्याल में जेको कराची ऑपरेशन आहे इहो मुख़्तलिफ़ जेके हिते दहशतगर्द ग्रुप आहिनि उनजे ख़िलाफ़ थी रहियो आहे।
ऐं उन्हनि में दहशतगर्दनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे ऐं कुझु इन में को शक कोन्हे त माण्हू मुआबी आहिनि। पर इन सभिनी शयुनि में असल जेके ख़राबियूं आहिनि उहे इहे आहिनि त हीअ जेका ऑपरेशन आहे इहा वन हैंडेड ऑपरेशन न आहे, बल्कि इन में चवंदा आहिनि त घणे मर्दे घर न हले ऐं घणे ज़ाइफ़े घर न हले ऐं घणे मर्दे हर न हले। हे उहो ई किसो आहे। मर्कज़ में वेठी आहे नून लीग, सूबे में वेठी आहे पीपल्स पार्टी, त इन करे हू पाण बि नथा ठहनि पिया, जंहिंजा असरात जेके आहिनि उहे बज़ाते ख़ुदि ऑपरेशन जे मथां थी रहिया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ वरी इहा बि ॻाल्हि पंहिंजी जाइ ते हक़ीक़त आहे त जंहिंजे ख़िलाफ़ु ऑपरेशन थिए थी उहे रोअण लॻनि था, त हाणे इन जे करे ज़ाहिर ऑपरेशन कंहिंजे ख़िलाफ़ु त थींदो। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त इन सॼी ऑपरेशन में जेको सियासी बालादस्ती ऐं सियासी अज़ाइम ऐं सियासी मफ़ादात आहिनि उहे हिन जे ऑपरेशन जे रस्ते जी रुकावट आहिनि। छाकाणि त नवाज़ शरीफ़ साहब बि ऑपरेशन जे दौरान में सियासी मक़ासिद जेके आहिनि या सियासी जेके उनजे मथां दॿाउ आया उन्हनि खे रेस्ट न करे सघिया। मसलन मां ईअं चवंदुमि त ख़ुदि MKM जेका आहे उहा सियासी रांदि खेॾी रही आहे, पीपल्स पार्टी बि सियासी रांदि खेॾी रही आहे ऐं मुस्लिम लीग नून बि सियासी रांदि खेॾी रही आहे। इन करे हाणे इहे जेके ऑफिसरनि जूं बदिलियूं थियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में इहे सभु बदिलियूं जेके आहिनि बेवक़्तियूं आहिनि। छाकाणि त हिकिड़ी ऑपरेशन थी रही आहे, हिकिड़ा माण्हू कमु करे रहिया आहिनि त उनखे कमु करण जो मौक़ो ॾिनो वञे ऐं जेकॾहिं उनखे बदिली बि करिणो आहे त सभिनी खे जेके उनजा विफ़ाक़ी हुकूमत आहे, सूबाई हुकूमत आहे या रेंजर्स आहे उनखे पाण में मिली करे पहिरियों फ़ैसिलो करणु खपे, पोइ अमल करणु खपे। जेकॾहिं उन मां कोई हिकिड़ो माण्हू कोई कमु कंदो त ज़ाहिर आहे उनजा ख़राबु असरात जेके आहिनि उहे ऑपरेशन जे मथां मुरतब थींदा। हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल पैदा थी आहे त बाबा ऑफिसर बदिली थिया आहिनि उनखे ॿीहर मोटाए वञे, जे न मोटाईंदा त उनजा बुरा असरात, जे मोटाईंदा त वरी उन्हनि जा बुरा असरात। त इन करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिन में जेको हुकूमतूं आहिनि उहे संजीदा न आहिनि। ॿिए तरफ़ MKM बि हिन में तमामु घणी रुकावटूं विझियूं। मसलन हाणे हिन हलंदड़ ऑपरेशन में सिंध जे 1 ऐं 2 जो मसइलो उथारियो। हाणे हिन जी माना इहा आहे त सिंध जे माण्हुनि में जेको आहे हिकिड़ी अनरेस्ट पैदा थिए, हिकिड़ो नओं इशू जेको क्रिएट थिए ताकी इहा ऑपरेशन जेका आहे दॿिजी वञे। हालांकि हिन जी का वास्तो ई कोन हो, हिन में कहिड़ो ज़रूरत हुई सिंध जे विराइणे जी ॻाल्हि करण जी, ऐं न हिन में कोई अहिड़ो माहौल आहे, न हिन में अहिड़ो को जेको आहे को ख़ासि सबबु हुयो। बसि सिर्फ़ु इन जे लाइ त हिकिड़ो नओं इशू क्रिएट करे इन खे चइबो आहे इशू डाइवर्शन, त मुल्क जे अंदरि जेके इहे हलंदड़ मामलात आहिनि उनखे ॿिए तरफ़ डाइवर्ट कयो वञे। अहिड़े नमूने सां परवेज़ मुशर्रफ जी वकालत, यानी सॼी दुनिया चए थी त परवेज़ मुशर्रफ दस्तूर तोड़े, दस्तूर सां पाण चवे थो ग़लति कमु कयो आहे ऐं उन जे लाइ MKM जेका झंडो खणी उथी आहे त भाई उनखे छॾाइणो आहे। हाणे इहे जेके आहिनि मुख़्तलिफ़ शयूं मां सम्झां थो त इहे सभु इन लाइ आहिनि त जीअं ऑपरेशन खे ग़ैर मुअसर बणाए वञे। सो इन करे मां इहो सभिनी सियासी धुरनि खे बि, हुकूमत खे बि, सूबाई विफ़ाक़ी खे ऐं ॿियनि दानिशरनि मीडिया खे बि दरख़्वास्त कंदुमि त हीअ ऑपरेशन जेका आहे सभिनी जे मुफ़ाद में आहे ताकी कराची में अमन पैदा थिए। अमन भला हूंदो त सभिनी जे लाइ हूंदो न। अमन जेकॾहिं हूंदो त MKM जे माण्हूअ खे बि अमन मिलंदो, जमात इस्लामी माण्हूअ खे बि अमन मिलंदो, पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग सभिनी पार्टियुनि जे माण्हुनि खे अमन मिलंदो। ऐं कराची असांजो हब आहे, हीअ असांजे माशी जो हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जंहिंजी अमन जेको आहे सॼे पाकिस्तान खे मुतासिर करे थो। ब्रेक जो वक़्तु आहे हीर, मां तव्हां खां ब्रेक खां पोइ हिन ॻाल्हि जो जवाबु वठणु चाहींदमि त सियासी धुरियूं सभिनी सियासी धुरियुनि जे हवाले सां इहा ॻाल्हि DG रेंजर्स बि चई हुई त सियासी धुरियुनि में हथियारबंद विंग्स आहिनि, उहे पंहिंजो हथियारबंद विंग्स खे ख़तमु कनि त अमन अमान थी सघे थो ऐं सियासी धुरियूं अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजी पार्टियुनि मां कढनि। इन ते केतिरे हद ताईं अमल थी सघियो आहे ऐं जेकॾहिं कंहिं बि सियासी पार्टी जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए थी त उन्हनि जी वावेला थिए थी, जीअं भुट्टे साहब चयो त MKM हिन में घणा जेके आहिनि रुकावटूं विधियूं आहिनि, ईअं छो थो थिए? इन जो मतिलबु आहे त हर सियासी पार्टी में हथियारबंद विंग्स अञा बि आहिनि जेके कमु करे रहियूं आहिनि। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा हीर, ब्रेक ते वञण खां पहिरीं जीअं मां तव्हां खां सवाल कयो त इहा ॻाल्हि DG रेंजर्स बि कई हुई त सियासी पार्टियुनि में हथियारबंद विंग्स आहिनि ऐं सियासी पार्टियूं पंहिंजी पार्टियुनि मां हथियारबंद विंग्स खे ख़तमु कनि, पर जॾहिं बि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई थिए थी त सियासी पार्टियूं जेके आहिनि से वावेला कनि थियूं। जीअं भुट्टे साहब ॻाल्हि कई त MKM हिन ऑपरेशन में रुकावट विझण जी कोशिशि कई ऐं तव्हांजे पार्टी पारां अहिड़ा बयान बि ईंदा रहिया। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? ॾिसो, यकीनन कराची जो अमन सभ खां वधीक अगरि मां सम्झां थी कंहिंखे बहितर चवंदो त सुठो हुजे, सही हुजे, MKM खां सवाइ छो त उहो MKM हिते जी न सिर्फ़ु वॾी शेयर होल्डर हिते जी पार्टी रही आहे, हिते जी जेको आहे वोटर उहो MKM जो आहे।
पर बहरहाल ॻाल्हि करण ते डी जी रेंजर ख़ुदि फुल फ्लेज पावर्स आहिनि हुन वटि, हू वञे पियो ऑपरेशन करे पियो ऐं एमक्यूएम सपोर्ट कई आहिनि ऑपरेशन खे। इवन जेको हिन वक़्तु बि जेकॾहिं पुलिस वग़ैरह ट्रांसफर जी हुन ते बि एमक्यूएम एहतिजाज कयो कि हिकिड़ो ऑपरेशन हली रहियो, हुनखे छो तव्हां जेको असराइतो गैर असराइतो करण जे लाइ कोशिशि करे रहिया आहियो। पर जिथे किथे यकीनन हिकु आम माण्हू जेको क्रिमिनल न हुजे तव्हां हुनखे गिरफ़्तार कंदा त बीइंग ए शहरी मुंहिंजो त हक़ आहे न, जेकॾहिं ज़्यादती थी रही आहे त उते त आवाज़ उथारींदासीं। पर जॾहिं जिथे किथे जिन हेतिरा मुंहिंजे ख़्याल में टोटल किथे 12,000 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि टोटल, जेका हुननि जी फिगर आहे त 12,000, 8,000 खां वधीक चालान थी विया आहिनि। ठीकु आहे न, यकीनन हुन में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू को न को पार्टी जो माण्हू हूंदो, को न क्रिमिनल हूंदो, सवाइ कुझु अहिड़नि माण्हुनि जा जेके बेॾोही हुआ, जिन जो को ॾोह न हो, उन्हनि ते एमक्यूएम बाक़ाइदा एहतिजाज कयो। तव्हांजे साम्हूं आहे त साबिक़ा MP जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी त बाबा हुनखे, जेके माण्हू क्रिमिनल न आहिनि, जिन जे ख़िलाफ़ु को ॾोह न आहे त उन्हनि ते कल्ह असांजो हिकु बीइंग ए शहरी बीइंग ए पाकिस्तान असांजो हक़ आहे त असां उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियूं त बाबा तव्हां ज़्यादती छो पिया कयो। तव्हांखे जिथे तॾहिं तव्हांखे आहे इवन सेक्टरनि में वञनि था, सेक्टर जे ऑफिस एमक्यूएम जे कंहिं बि ऑफिस में नथा वञनि, सिर्फ़ु एमक्यूएम जे ऑफिस में, त इहो सवाल निशान न थिए थो त छा सिर्फ़ु पूरे कराची में क्रिमिनल सिर्फ़ु एमक्यूएम में आहिनि, ॿिया सभु जेके आहिनि सभु सही आहिनि। त इहो सवाल निशान, पर असां उनजे बावजूदि असां सपोर्ट कई आहे। ठीकु आहे, तव्हां सम्झो था त बाबा त क्रिमिनल माण्हू आहे, क्रिमिनल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे, तव्हां उन्हनि खे बिल्कुलु गिरफ़्तार कयो, तव्हां चालान कयो। पर जिते ज़्यादती थींदी त उनजे ख़िलाफ़ु त आवाज़ उथारण जो असांजो हक़ आहे, असां उथारींदा। बाक़ी सपोर्ट कई आहे, हिन ऑपरेशन खे कयो आहे ऐं जिते जिते बि आहे ज़रूरत पई आहे असां उन्हनि खे बाक़ाइदा सपोर्ट कई आहे, असां कॉपरेट कयो हूंदो। बट ठीकु आहे, तव्हांखे ज़रूरत आहे। इवन 9-0 ते जे असांजो जेको असांजो हेड क्वार्टर आहे उते रेंजर्स आई हूंदियूं, उते उन्हनि कार्रवाई कयूं हूंदियूं एमक्यूएम, त हुनखे वेलकम कयो आहे। ठीकु आहे, तव्हां सम्झो था त जेको क्रिमिनल माण्हू आहे तव्हां कार्रवाई करियो। पर जेके तव्हां की आम माण्हू कंदा त यकीनन असां सम्झूं था, असां शुरू खां वठी हिनखे सपोर्ट कई आहे। 12,000 माण्हू हुन में एमक्यूएम जे वर्कर बि एमक्यूएम जे वर्कर गिरफ़्तार थिया आहिनि, खोड़ सारा वर्कर गिरफ़्तार थिया आहिनि, पर एमक्यूएम त न चयो आहे त बाबा हिनखे तव्हां जेको आहे न ऑपरेशन खे ख़तमु करियो। जेके बाक़ी ॿिया इशूज़ आहिनि, यकीनन उन्हनि उहे इशूज़ खे डाइवर्ट करण जे लाइ न, जी 10 ॻाल्हि कई त जेको मुशरफ जो अलॻि इशू आहे, हुन में एमक्यूएम जो हिकिड़ो स्टैंड आहे त बाबा तव्हां मुशरफ जे ख़िलाफ़ु कार्रवाई थो कयो, हुन सां गॾोगॾु आइन में बि त आहे न, जेके हिकिड़ो माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई जेको बि हुन में इन्वॉल्व आहे। हुन 12 अक्टूबर जो वाक़ियो आहे, सिर्फ़ु 3 नवंबर जो छो 12 अक्टूबर जो वाक़ियो आहे, हुनजे ख़िलाफ़ु हुन में जेके इन्वॉल्व हुननि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु खपे। जेके असां सम्झूं था त की बहितर ॻाल्हि करण ते अगरि कंहिंखे महसूस थिए थी, बाक़ी असां वाकई ॻाल्हि करियूं था, हिकु ॻाल्हि कंदा। डॉक्टर साहब जी हीर ॻाल्हि कई त बेगुनाहनि जे ख़िलाफ़ अगरि कार्रवाई थिए थी त रुॻो एमक्यूएम खे ई निशानो छो थो ठाहे वञे, ॿियनि पार्टियुनि में छा अहिड़ा माण्हू न हूंदा? इन हवाले सां तव्हां छा चवंदो? ऐं ॿियो सवाल मां तव्हांखां इहो कंदमि त दहशतगर्दनि, भताखोरनि, टारगेट किलर, लैंड माफिया या ॾोहारियुनि जो नेटवर्क तोड़े जो मुकमल ख़तमु न थी सघियो आहे। सिंध हुकूमत ऑपरेशन जे हवाले सां इहो बयानु ॾिनो आहे त ऑपरेशन जा नतीजा मुतमइन कंदड़ आहिनि। तव्हां सम्झो था त ऑपरेशन जा जेके नतीजा आहिनि उहे वाक़ई मुतमइन कंदड़ आहिनि? मुंहिंजे ख़्याल में नतीजा जेके आहिनि मुतमइन कंदड़ त न आहिनि, छाकाणि त जेको चौधरी असलम खे जहिड़े नमूने शहीद कयो अथऊं, इहो त बज़ाते ख़ुदि एजेंसियुनि जे लाइ, ख़ुदि हुकूमत सिंध जे लाइ, हुकूमत पाकिस्तान जे लाइ वॾो चैलेंज आहे। तंहिंजी माना जॾहिं हुननि जा पंहिंजा अहम ऑफिसर या अहम इन ऑपरेशन जा जेके माण्हू आहिनि उहे जेकॾहिं महफ़ूज़ न आहिनि त आम माण्हू कीअं महफ़ूज़ रहंदो? ॿी ॻाल्हि इहा आहे त इन नमूने सां अॼु हीअ बि चयो त भई अॻे जेकॾहिं कुझु अंग हुयो उन में थोरी घटिताई थी आहे, घटिताई ते लाहा चढ़ा त उहे हलंदा रहंदा आहिनि। इनखे ऑपरेशन सां छो असां रिलेट कयूं त ऑपरेशन जे करे घटिताई थी आहे? टी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त ख़ुदि कराची जे अंदरि असल मसइलो जेको आहे उहो हथियारनि जो आहे। त माना इहे जेके असांजा चौधारी हेतिरी सारी चेकिंग आहे, हेतिरी सारे जेके आहिनि रेंजर्स डिप्लॉय थियल आहिनि, पुलिस जूं चौकियूं आहिनि, उनखां अलावा एजेंसियूं आहिनि, उनखां सवाइ हिते इंटेलिजेंस जा इदारा आहिनि, उहे छा था कनि पिया? जेकॾहिं हिते उन दहशतगर्दी जूं कार्रवायूं थियनि थियूं त इहो त तंहिंजी माना इहो त हिकिड़ी स्कोरिंग वारो कमु आहे त बाबा असां छाकाणि त कमु कयो त लिहाज़ ॾाढो सुठो थी वियो आहे। त इन करे मां त हुकूमत सिंध खां पुछंदुसि न त उन असांखे को अंग अखर ॿुधाया वञनि न। ॿी ॻाल्हि इहा जेके माण्हू गिरफ़्तार थियनि था उहे माण्हू काॾे था वञनि लिया? हिन महिल ताईं मां सम्झां थो त 2-3 महीननि में हज़ारनि जे तइदाद में माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। असांखे त कॾहिं मीडिया जे ज़रिए कोन ख़बर पई आहे त कहिड़ा माण्हू कहिड़ी कोर्ट में चालान थिया आहिनि, कहिड़ी कोर्ट में चालान न थिया आहिनि, या हिननि जेके पाण थाणा अलॻि करे रेंजर्स पंहिंजा थाणा अलॻि कया उनजी कारकर्दगी छा आहे? किथे सिंध असेंबली में रिपोर्ट अचणु खपे या कंहिं मीडिया ते उनजी रिपोर्ट जारी थियणु खपे या माण्हुनि खे उनजी ख़बर पवणु खपे त उन सां असांखे छा मिलियो आहे। ऐं अहिड़े नमूने सां असां ॾिसूं था त हिते कराची जे अंदरि जेके ऑपरेशन आहे ईअं न आहे, हिते ॿियनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि पॉलिटिकल पार्टी उन्हनि जा माण्हू गिरफ़्तार थियनि था,
उन्हनि या मुख़्तलिफ़ ॿिया जेके हिते ॿुधंदा आहियूं त फलाणी गैंग वार्स आहिनि, उन्हनि जा माण्हू बि गिरफ़्तार थिया आहिनि, उन्हनि जा माण्हू बि मारिया विया आहिनि। त इन करे ईअं न आहे त छड़ो कंहिं हिकिड़ी पार्टीअ जे मथां आहे, पर मां सम्झां थो त मजमूई तरह सां कुझु कमु थियो आहे, पर हे कमु जेको थियो आहे इहो न हुजण जे बराबरि आहे। ऐं एक्चुअली हिन ऑपरेशन जो असल मक़सदु त हुयो कराची में अमन अमान क़ाइमु करणु। मां सम्झां थो जेका एतिरनि महीननि में अमन अमान क़ाइमु न थी सघियो आहे, त हाणे आख़िरी हिकु मरहले में छा अमन अमान क़ाइमु थींदो। अमन अमान असल में गवर्नमेंट जी रिट हूंदी आहे। गवर्नमेंट जी रिट जेका आहे उहा बंदूक जी ज़रूरत न हूंदी आहे, बल्कि मजमूई उनजे इंतज़ामात जे ज़रिए हूंदी आहे। त इन करे हिते असांजे सिंध में असांजा कराची में ॾिसूं था त मजमूई तरह सां कोन्हे। हाणे पीपल्स पार्टी जी हुकूमत 5 साल अॻु में हुई, 5 सालनि खां पोइ हाणे साल तक़रीबन वरी हे बि मिलायूं खणी त 6 साल, त 6 साल में लाड़काणे में राति जो जेको आहे गाॾी नथी वञी सघे। जेको पीपल्स पार्टीअ जो असुलु पंहिंजो चवनि था त गढ़ आहे, बल्कि असुलु पीपल्स पार्टीअ जो आहे लाड़काणो। उते शाम जो मग़रिब खां पोइ न उतां गाॾी का ॿाहिरि निकिरी सघे थी, न गाॾी वञी सघे थी। बाक़ी सिंध में कहिड़ो अमन अमान क़ाइमु कंदा। अख़बार जेका आहे सिंध में एॾी थी रही आहे जो जंहिंजी का इंतिहा न आहे। वरी हाणे सिंध में बताखोरी शुरू थी वई आहे। मूंखे अफ़सोस इहो आहे त सखर सिंध जे शहरनि में लाड़काणो आहे, सखर आहे, मीरपुर ख़ासि आहे, नवाब, उते बताखोरी शुरू थी वई आहे। ऐं तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे, जंहिं सिंध जे पीपल्स पार्टी जी हुकूमत बि हुजे ऐं हुन सां गॾु होॾे बि हुजे। सो इन करे मां सम्झां थो त इहे जेके सभु शयूं मजमूई तरह सां सिंध जी जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा त बहितर कोन थी आहे, छाकाणि हिन जे तरजीह में बहितर आहे ई कोन। भुट्टो साहब, जीअं तव्हां इहा ॻाल्हि कई त कराची खे फोकस कयो वियो आहे टारगेटेड ऑपरेशन जे हवाले सां, पर असां जेकॾहिं कराची खां अलावा सिंध जे ॿियनि शहरनि, ॿियनि ज़िलनि जी ॻाल्हि कयूं, उते बि अमन अमान जी सूरत हाल बहितर कोन्हे। धाड़ेलनि जो हिकिड़ो राज क़ाइमु थियल आहे ऐं हर ज़िले मां केतिरा ई माण्हू धाड़ेलनि जे चंबे में क़ैद आहिनि। उन खां अलावा उते क़बीलाई तकरार आहिनि, उनजे वर केतिरियूं जानियूं चढ़ी ज़ाया थी वञनि, जिरगा थियनि था ऐं खुलेआम इहे रिपोर्ट बि थियनि थियूं इहे शयूं। त तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत जी हिकमत अमली में किथे को कमज़ोरी आहे? जेकॾहिं अगरि कराची ऑपरेशन जे हवाले सां ॾिठो वञे त का सूरत हाल मुतमइन कंदड़ न आहे, पर फोकस जेकॾहिं सिर्फ़ु कराची आहे त सॼी सिंध में हिन वक़्तु बदअमनी जी बाहि ॿरी रही आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। बाहि इन करे ॿरी रही आहे त उहे वॾेरा जेके आहिनि, जेके MP MLA थियनि था, जेके असेंबली ऐं सेनेट में या पार्लियामेंट में अचनि था, उहे पाण जेके आहिनि इन्हनि सभिनी शयुनि जेके उते ॾिसनि था अखियुनि सां ऐं उनजे बावजूदि चुप कई वेठा आहिनि, छाकाणि त उहो सम्झनि था त इहे माण्हू जेके आहिनि इन्हनि जे ज़रिए उनजे चंबे में रहंदा। ऐं जंहिं माण्हूअ जो ज़ाहिर आहे पुट अगवा थींदो काॾे वेंदो, वॾेरे वटि वेंदो। जंहिं माण्हूअ जो जेको आहे घर में धाड़ो लॻंदो उहो काॾे वेंदो, वॾेरे वटि वेंदो। ऐं जेके जॾहिं सूबेदार SHO जेको आहे उहो बि वॾेरे चवण ते लॻंदो, SP साहिबु जेको आहे उहो बि वॾेरे यार हूंदो, उते जी इंतिज़ामिया बि वॾेरे खीसे में हूंदी। त आम माण्हू वीचारो त मजबूर आहे। इन करे उहो सम्झनि था त हीउ जेको निज़ाम आहे इहो वॾेरे को निज़ाम हुनखे जमहूरियत जे नाले ते मज़बूत करे रहियो आहे तव्हांजी वॾेरे पंहिंजे निज़ाम खे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी अजीब सूरत हाल इहा बि आहे त यानी MKM असांजा ॿाहिरि जेके आहिनि हुकूमत में बि आहिनि ऐं न बि आहिनि। हाणे गवर्नर जेको आहे हुकूमत जो हिसो हूंदो आहे, ईअं न आहे त हुकूमत जो हिसो न हूंदो आहे। हुकूमत जेकॾहिं तव्हां क़ौमी जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन खे पढ़ंदव आइन पाकिस्तान खे या दुनिया जे कंहिं बि आइन खे, त कंहिं बि प्रोविंस जी जेका हुकूमत आहे उनजो उहा मुश्तमिल हूंदी आहे वज़ीर आला ऐं गवर्नर ऐं असेंबली, 3 शयूं हूंदियूं आहिनि। वज़ीर आला इंतिज़ामिया, ॿिए तरफ़ जेको आहे लेजिस्लेशन माना असेंबली, 3 तरफ़ हूंदो आहे गवर्नर। छाकाणि त कोई बि कानून तेसिताईं न ठहंदो आहे जेसिताईं गवर्नर साहिबु उन ते सही न कंदो आहे। ऐं गवर्नर साहिबु ई जेको आहे वज़ीर आला खे हटाए बि सघे थो। त अहिड़े नमूने सां मां इन करे ॿुधायो त हाणे असां इहा ॻाल्हि सम्झी न सघिया आहियूं त MKM हिन वक़्तु हुकूमत में आहे या न आहे। त इन करे मां इहो ज़रूरु अॼु हीअ खे बि चवंदुमि त पंहिंजी पार्टी जे अंदरि इन ॻाल्हि खे त वज़ाहत कनि त बाबा असां हुकूमत में आहियूं या न आहियूं। हीअ ब्रेक खां पोइ मां ज़रूरु चाहींदमि तव्हां हिन ॻाल्हि जी वज़ाहत कयो त तव्हां हुकूमत में आहियो या न आहियो। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जी हीर भुट्टे साहब जे सवाल जी तव्हां वज़ाहत कयो त MKM हुकूमत में आहे या हुकूमत खां ॿाहिरि आहे? मुंहिंजे ख़्याल में MKM अगरि हुकूमत में हुजे हा त बिल्कुलु तव्हांजे साम्हूं हुजे हा, हुकूमत में MKM कोन्हे। ऐं MKM सिंध जी ॿी वॾी पार्टी जी हैसियत सां भरपूर पंहिंजो अपोजिशन जो किरदारु अदा करे रही आहे। अगरि हुकूमत में हुजूं हा त ईअं वही बलदियाती जेको लोकल गवर्नमेंट ते ऑर्डिनेंस विझी ऐं जहिड़ी तरह हू डिलिमिटेशन जिस तरह पैनल ठाहे जहिड़ी तरह सां उन्हनि
फ़ैसिला कया उहे इशूज़ न थींदा। अगरि असां हुकूमत में हुजूं हा त ईअं वेही उन्हनि खे खुलो न छॾियो आहे त उहे करप्शन कनि ऐं फेक आर्डर नौकिरियुनि जा ॾेई माण्हू पूरी सिंध खे तबाह कनि। ईअं अहिड़ा फ़ैसिला जेको आहे न MQ हुकूमत हूंदी आहे त हिनखे करणु कोन ॾींदी आहे। असां हुकूमत जो हिसो न आहियूं। बाक़ाइदा गवर्नर जो आहे त उहो फेडरल जो फ़ैसिलो आहे। फेडरल असांजी हिन में केतिरी हद ताईं इन्वॉल्वमेंट वसंदा असदुल्ला खे ख़बर आहे त गवर्नर सां केतिरी इन्वॉल्वमेंट आहे। कुझु जेके इशूज़ आहिनि उहे फेडरल ई ॿुधाए सघे थी त कहिड़े वजह सां जेको आहे उनखे रखियो वियो आहे ऐं छा वजह आहे त उहो फेडरल ॿुधाए सघे थी त छाजे करे उन्हनि रखियो आहे। बहरहाल सिंध जे हवाले सां यकीनन तव्हांजे साम्हूं आहिनि त कराची खां वठी कश्मीर ताईं जेका सूरत हाल आहे तमामु घणियूं सिंध जी आवाम खे उमेदूं हुई पीपल्स पार्टी में जाम त हूअ बहितरी आणींदी, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उन्हनि का बहितरी न आंदी आहे सिंध में। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन कराची खे त चऊं खणी था चऊं त बाबा ठीकु आहे ऑपरेशन कनि पिया कया, पर ॿियनि ज़िलनि में बि तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु का बि घटिताई कोन थी आहे। अॼु बि जहिड़ी तरह फ़ैसिला थियनि था, जिरगा थियनि था चटीन में। कल्ह बि जेको वाक़ियो थियो ठुल वारो जेको वाक़ियो थियो आहे, जेको वही मतिलबु मर थी वही रोए थो ऐं कारो करे मारींदा उन जूं दियूं जेके आहिनि उहे चटी में ॾींदा। कल्ह ई जेको कश्मीर जो वाक़ियो थियो आहे जेको पुलिस जे डप खां जेके 4 औरतूं ऐं 3 ॿार, त यकीनन इहे सवाल निशान आहिनि सिंध हुकूमत जे लाइ, ख़ासि तौर पे पीपल्स पार्टी जे लाइ, त जिन खे हमेशह सिंध जी आवाम मोन कयो, सिंध जी आवाम वोट ॾिनो आहे, त हू सिंध जे लाइ छा करे रही आहे। तव्हां हाणे अपोज़िशन में आहियो त तव्हां चओ था त सिंध में अमन अमान जी ख़राब सूरत हाल आहे। बहिराणियुनि जे हवाले सां जेकॾहिं असां कराची जी ॻाल्हि कयूं उते बि इहा सूरत हाल, त इहा सूरत हाल त गुज़िरियल 5 पोएं दौर में बि हुई, 5 सालनि में, तॾहिं त तव्हां पीपल्स पार्टी सां गॾु हुयो, तव्हांखे का बि पॉलिसी ख़राब न पई लॻी। न यकीन जिते असां दौर जेकॾहिं हुकूमत में हुआसीं तॾहिं बि जिते बि असां महसूसु कयो असां बिल्कुलु उन जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, फ्लोर रिकॉर्ड रहियो आहे त असां हमेशह उन जेकॾहिं जी पीपल्स पार्टी जी काड़ी पॉलिसी जेका सिंध जे ख़िलाफ़ु या करी रही आहे असां बिल्कुलु स्टैंड कयो, चाहे इवन फेडरल जी पॉलिसीज़ जे हवाले सां। इहो न आहे त गवर्नमेंट में वेठा आहियूं त गवर्नमेंट में वेही बि असां जेके पॉज़िटिव शयूं रहियूं आहिनि, इवन हिन वक़्तु बि जेके पॉज़िटिव शयूं रहियूं आहिनि उन्हनि खे असां सपोर्ट कयो आहे। जेकॾहिं का बि अहिड़ी पॉलिसी रही आहे, को बि प्रोग्राम रहियो आहे जेको सिंध जी आवाम जी मुफ़ाद में बहितर न रहियो आहे, उन जे ख़िलाफ़ु बाक़ाइदा आवाज़ु उथारियो। अॼु बि आवाज़ु उथारियो, को बि अहिड़ो इशू न आहे जिते असां सम्झूं था त असां सम्झूं था असां बीइंग ए लेजिस्लेटर, मां सम्झां थी त असां हुकूमत में हुआसीं तॾहिं बि असां उहे इशूज़ खे रेज़ कया पिए जेके सिंध जे, चाहे वो कारोकारी हुजे, चाहे वो जिरगो हुजे, चाहे कबीला जा। अॼु बि असां उन्हनि इशूज़ खे उथारियूं था, खणूं था, फ्लोर जे रिकॉर्ड आहे तव्हांजे साम्हूं आहे त असां उन्हनि इशूज़ ते, छो त पार्टी जी पॉलिसी आहे, कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि जिन में MQ जी पॉलिसी आहे त बाबा जिरगो आहे, कारोकारी आहे, या सिंध जा जेके बि मेन इशूज़ आहिनि उन्हनि ते पॉलिसी आहे, उन ते क्लियर आहे, चाहे हुकूमत में हुजूं न हुजूं उन्हनि ते बाक़ाइदा स्टैंड रहियो आहे। मुखालिफ़ रहिया आहियूं ऐं मुखालिफ़ आहियूं उन वटि। अच्छा भुट्टो साहब, गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेके मुख़्तलिफ़ ख़बरूं मीडिया में अचनि पियूं वेठियूं, DG रेंजर्स ऐं वॾे वज़ीर जी मुलाक़ात ऐं कराची ऑपरेशन जे हवाले सां, तहफ़ुज़ात या पुलिस अमलदारनि जी बदिलियुनि जे हवाले सां, त इन्हनि ख़बरुनि जी का वज़ाहत अञा किथां बि न थी सघी आहे। तव्हां सम्झो पिया त अहिड़ो को मामिलो थी सघे थो या ऑपरेशन जे हवाले सां या जेका सूरत हाल हाणे शुरू थी आहे कराची में, आम माण्हुनि खां अलावा जेके पुलिस वारनि खे निशानो बणायो थो वञे, त छा मामिलो का सूरत हाल थी सघे थी त ऑपरेशन खे बंदि कयो वेंदो या हिन जो 3 मरहलो शुरू थींदो या वफ़ाक़ या सिंध हुकूमत जे विच में के विछोटियूं पैदा थियूं आहिनि? मुंहिंजे ख़्याल में जेकी ही हिन वक़्त ताईं 2-3 ॾींहंनि खां ख़बरूं अची रहियूं आहिनि, इन ऑपरेशन ते इन जा ॾाढा ख़राब असरात पैदा थींदा ऐं थिया बि आहिनि। छाकाणि त जॾहिं माण्हुनि खे ख़बर पए त ऑपरेशन करण वारा पाण में था विढ़नि पिया त पोइ जेके ॾोहारी हूंदा उहे त पंहिंजो उन फ़ाइदो वठंदा। त हिन करे ही जेके ख़बरूं आहिनि इहे बज़ाते ख़ुदि कराची जे अमन खे ख़राबु करण जा ज़रियो थी सघनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हुक्मरान धुर जेका आहे, चाहे उहो सूबे जी हुकूमत हुजे, मर्कज़ जी हुकूमत हुजे या रेंजर्स हुजे या ॿिया मुख़्तलिफ़ जेके हिन धुरियूं आहिनि, उहे पाण में वेही जेकी मीटिंग करणी आहे उहो अंदरि कनि। पर हे त ॻाल्हि ईअं आहे न त चवंदा आहिनि त बगी अॻिते आहे घोड़ो पोइते आहे, फ़ैसिला अॻ में था थी वञनि ऐं उन खां पोइ उन ते वाह वाह बादमी थी थिए पई। सो इन करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हीअ हिननि जी जेका बदहिकमत अमली आहे या हिननि जा जेके पंहिंजा अमाल आहिनि या हिननि जा इक़दामात आहिनि, इन जे नतीजे में ख़ुदि सिंध खे वधीक नुक़सानु पहुचण जो इम्कानु आहे। ॿी ॻाल्हि जेका मां हिन मौक़े ते चवंदुमि उहा इहा आहे त हिन जेको ऑपरेशन हिन वक़्तु हली रहियो आहे, इन ऑपरेशन जे लाइ आख़िर कंहिं इदारे खे त एतमाद में वरितो वञे, सूबाई असैम्बली खे वरितो वञे, क़ौमी असैम्बली में पेश कयो वञे, सेनेट में पेश कयो वञे, सिंध जा जेके MNA MPs आहिनि उन जा सेनेटर आहिनि उनखे गॾु करे उन्हनि खे एतमाद में वरितो वञे या पॉलिटिकल पार्टीज़ खे एतमाद में वरितो वञे या ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कई वञे।
ताकि किथे न किथे के असांखे इहा ॻाल्हि जी ख़बर पए त छा थियो आहे, छा थियणो आहे। हे त हिकिड़ी यानी अहिड़ी सूरत हाल पैदा करे छॾी आहे जो हेॾां कमांडर जेको आहे साईं क़ाइम अली शाह आहे, ऐं साईं क़ाइम अली शाह जेको आहे उहो पाण बेख़बर माण्हू आहे, ऐं मर्कज़ वारा जेके आहिनि उनखे आई जी ते एतमाद न आहे। जे आई जी ते एतमाद न आहे त पुलिस विभाग कीअं कमु कंदी? जे रेंजर्स के पंहिंजे अश्कालात हूंदा त उहे कीअं कंदा? अच्छा भट्टो साहब, वॾे वज़ीर जी इहा बि शिकायत हुई कुझु वक़्तु अॻु में त हलंदड़ साल जेको आहे कराची ऑपरेशन ते 60 अरब रुपया लाॻत ईंदी ऐं वफ़ाक़ पारां जेके पैसा ऐलान कया विया हुआ ऑपरेशन जी मद में उहे बि हींअर ताईं न मिली सघिया आहिनि। ॾिसो न, हीअ त हाणे हुकूमतुनि जे विच में ॾे वठि पैसनि जी हलंदी रहंदी आहे, पर बुनियादी तरह सां अमन अमान जेको आहे उहो सूबाई सब्जेक्ट आहे। त हिन करे क़ाइम अली शाह जी ॻाल्हि सम्झणु खपंदी त भई हे जेको आहे सूबाई सब्जेक्ट आहे। 18 तरमीम में नतीजे में इहो त सभु कुझु सूबे खे मिलियो आहे। विफ़ाक़ जे तरफ़ां जेके वठणा आहिनि त हिननि खे बि त विफ़ाक़ खे पैसा ॾियणा आहिनि न, हुन मां कटे वठनि, पर उनखे इशू बनाए ऐं अख़बारनि में मीडिया में ॾियण सां को फ़ाइदो कोन थो पहुचे पियो। त हिन करे मां इहो सम्झां थो त इहे सभु शयूं जेके आहिनि इहे उन ऑपरेशन में हिननि जे हाफ हार्टेडली माना अण दिलि जे जेके ख़ुशी सां या एज़म सां न, बल्कि हिकिड़ो ईअं ॾेखाव जे लाइ इहे कमु करण वारो तरीक़ो जेको आहे उहो अख़्तियार कयो वियो आहे। असां हिकु तरफ़ ॾिसूं था त बयानात ॾाढा फर्स्ट क्लास आहिनि, पर अमल आहे नतीजो कुझु बि कोन्हे को। इन सिंध में अमन पैदा थी सघियो आहे, न कराची में अमन पैदा थी सघियो आहे। हाणे आख़िरी अमन जो कॾहिं इहो पैदा थींदो? हीअ प्रोग्राम जो टाइम ख़तम पियो थिए। इहो ई सवाल मां तव्हां खां करणु चाहींदमि त इन तरह जूं जेके मुतज़ाद ख़बरूं अचनि थियूं जिन जी का कंफर्मेशन बि किथां नथी थिए, इन जा ऑपरेशन ते कहिड़ा असर पइजी सघनि था ऐं हिकु सियासी पार्टी जे हवाले सां तव्हांजो हिन ते छा चवणु हूंदो? ॾिसो, यकीनन सिंध हुकूमत जी कारकर्दगी सवाल निशान आहे। हिकिड़ी त जेका टीम वर्क नज़र अचणु खपे उहो टीम वर्क नज़र न पई अचे। हिकिड़े CM जो हिकिड़ो स्टेटमेंट हूंदो आहे त हुनजा हिकिड़ो ॿ मिनिस्टर ई मुंहिंजे ख़्याल में एक्टिव नज़र ईंदा आहिनि, उहे मीडिया में वग़ैरह। बाक़ी लॻे थो पूरी टीम ख़बर न आहे त छा त हुनखे घर वेड़ो करे छॾिणो आहे, छा मसइलो आहे। हेॾो वॾो तव्हां ऑपरेशन पिया करियो, सिंध जी में लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। सवाल निशान आहे त तव्हां होम मिनिस्टर छो कोन पिया ॾियो? तव्हां कंहिंखे कंहिं बि मिनिस्टर खे पावर ॾियो त हू बहितर तरीक़े सां पंहिंजी पॉलिसी ठाहे बहितर तौर ते कमु करे सघे। तव्हांजे साम्हूं पैसनि ते घोड़ा पिया करियो। इवन 2 ॾींहंनि खां ख़बर पई अचे त NFC अवार्ड जे हवाले सां तव्हांजे सॼी सिंध हुकूमत कमेटी न ठाही आहे। त उहे शयूं तव्हांजूं नज़र थियूं अचनि त तव्हांजी कारकर्दगी किथे आहे। तव्हांजो सिंध रिवेन्यू हो जेको SMBR ठहियल हो, उनजे में रिवेन्यू छा कलेक्ट कोन पियो थिए। खोड़ सारा इशूज़ आहिनि जेके सम्झूं था त हुकूमत जी कारकर्दगी, हिकु त तव्हांजो रिवेन्यू मतिलबु लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राबु आहे, ॿिए तरफ़ तव्हांजी जेके बि ओवरऑल तव्हांजे डिपार्टमेंट्स आहिनि, फंडिंग तव्हां वटि न आहे, पैसो न आहे तव्हांजो जो मतिलबु तव्हां जेके आहिनि सर्वेंट जेके बि आहिनि तव्हांजे हुनखे पैसा ॾियो। सिंध हुकूमत ख़बर न आहे त अलाह जे आसिरे ते पई हले या छा पई थिए। यकीनन हिननि खे वेही ख़ुदि सोचणु खपे। मां बिल्कुलु जी ताईद कंदसि त तव्हां न असेंबली में खणी पिया अचो, न तव्हां जेके पॉलिटिकल पार्टीज़ उनखे था विहारियो। इवन शायदि जेके पीपुल्स पार्टी जा मेंबर्स उन्हनि ख़बर न आहे त ऑपरेशन छा थी रहियो आहे, उन में अप एंड डाउन कहिड़ियूं थी रहियूं आहिनि। त इहे शयूं जेके आहिनि सो तव्हांजी कारकर्दगी ख़राबु कनि थियूं ऐं तव्हांजी जेका बि हुकूमत हुई सवाल निशान थी बीहंदी। त बहितर आहे त तव्हांखे हिकिड़ो फुल फ्लेज मौक़ो मिलियो आहे, सिंध जी आवाम तव्हांखे ॾिनो आहे। हिन सूरत हाल खे बहितर करियो, कराची जी सूरत हाल खे बहितर करियो, पूरी सिंध खे लॉ एंड ऑर्डर में बहितर करियो ऐं जेको तवक़ात आहिनि माण्हुनि खे त बाबा असांखे रोज़गार मिलंदो, असांजी सूरत हाल बहितर थींदी, की डेवलपमेंट थींदियूं, की मेगा प्रोजेक्ट मिलंदा, त उहे त माण्हू वीचारा आसिरे में या वेठा आहिनि, उन्हनि खे त कुझु बि न मिलियो आहे। वॾी महिरबानी मां ॿिन्ही महिमाननि जी मां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तम थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।